जी नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो ख़बरचार टीवी ऐं आउं आहियां ज़ुल्कन नेदर। हाणे ख़बर शामिल कंदासीं कोटड़ी कबीर मां। मौला बख्श तैबो जी रिपोर्ट मुताबिक़ फ़कीर मोहम्मद मोजाई जो रहवासी कुर्बान अली मोजाई ऐं सादकाबाद जो रहवासी रेंबो में सवें तमाचनि जे रूबरू मानी खाइण जो मुक़ाबिलो थियो। मुक़ाबले में 25 मानियूं भाॼीअ सां हर हिक खे खाइणियूं हुयूं, जंहिंमें रेंबो पहलवान 8 मानियूं खाई बस कई, जॾहिं त कुर्बान मोजाई पहलवान 17 मानियूं खाई 50,000 रुपयनि शर्त खटे वरिती। उन मौक़े ते रेंबो पहलवान मीडिया खे ॿुधायो त मां सिंध ऐं पंजाब में कबड्डी रांदि जो इनामी याफ़्ता रांदीगर आहियां, काथे बि न हारायो नाहे, पर अॼोके मुक़ाबले में मां तस्लीम कयां थो त कुर्बान मोजाई असांखे पहलवानी में तमामु घणो आहे। मुंहिंजो खेसि खे सलाम आहे। कुर्बान मोजाई ॿुधायो त रेंबो पंजाब मां मूंसां मुक़ाबिलो करण लाइ हिते पहुतो आहे। ही मज़ाक़ सम्झे पियो त मूंसां मुक़ाबिलो करे न सघंदो। हिन वधीक चयो त मां खाइण पीअण ऐं वज़न खणण जो ॿियनि पहलवाननि सां मुक़ाबिलो करे सघां थो। अहिड़ा मां केतिरा ई मुक़ाबिला मेलनि मलाखड़नि में परे परे वञी करे मुक़ाबिला करे इनाम खटे चुको आहियां। हिन चैलेंज कयो त जेको बि मुक़ाबिलो करणु चाहे उहो कोटड़ी कबीर हलियो अचे। हर मुक़ाबिलो करण लाइ मां हर वक़्तु अलर्ट आहियां। होॾां गाज़ी नशीन दरगाह सखी अलियार मियां अदनान फैज़ बि ज़ादो पिणु कुर्बान मोजाई जी पहलवानी मां मुतासिर थी खेसि खे 50,000 रुपया रोक इनाम ॾिनो ऐं खेसि चयाईं त मां तोखे शीदिन सां मुक़ाबिलो करण लाइ हैदराबाद वठी हलंदुसि, जंहिं ते कुर्बान मोजाई मुक़ाबिलो करण जी हामी भरी।